अॼु असां घुमूं ऑस्टिन टेक्सास। ऑस्टिन कैपिटल आहे टेक्सास रियासत जो अमेरिका में। टेक्सास तमामु वॾी रियासत आहे। अॼु ॿुधो आहे त वॾो ट्राजो आहे हिते ऑस्टिन में को, जंहिंजो नालो आहे ऑस्टिन प्राइड परेड। प्राइड परेडूं पई अमेरिका में थींदियूं आहिनि हर साल हर वक़्तु कहिड़े कहिड़े इलाइक़नि में पंहिंजे हिसाब सां। अॼु वरी ऑस्टिन में जान आहे ॼण मेलो। हाणे तव्हांखे मां कीअं सम्झायां, जीअं मिसाल सेवण वारे मेले ते हलिबो आहे, पोइ वेंदा हो तव्हां मोते जे खूह में, छाजे लाइ वेंदा हो? हुते खदड़नि जो डांस थींदो आहे। हिते बि अॼु डांस थींदो, हुनजो नालो आहे ड्रेग डांस। ड्रेग क्वीन्स हुननि खे चइबो आहे। वरी पंहिंजे रूप में माण्हू ईंदा आहिनि, हिते वरी पंहिंजो हिसाबु आहे। वरी हुन सां गॾु वरी ॿियो बि सॼो जान थींदो, माण्हू ॿार बचनि सां हली ॾिसजे त इन में छा आहे। उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। पसंदि छो कोन कयो, आयो सभु शौक़ु। अञा जीअं ई मेले ते लथुसि, ॾाढे प्यार ऐं खुलूस सां मेले जा गाना पाराया विया। साम्हूं वरी चीयर लीडर्स जो ग्रुप ॾिसी मूंखे सदर बुश यादि अची वियो, जेको पाण नंढे लाइ चीयर लीडर हूंदो। मेले दौरान घुमंदे विच में उन जाइ ते पहुचियासीं जंहिंसां तव्हांजो वादो। डांस ऐं गाने में मां पाण रिझी वियुसि, पर थोरी देरि हेॾे जो लोणो हणी ॾिठुमि त ॼण सॼो दादू लथो पियो हुजे। ऑस्टिन टेक्सास शहर खे वियर्ड सॾियो वेंदो आहे, जेको मूंखे महसूसु बि थिए पियो। हाणे वियर्ड लफ़्ज़ जी माना सिंधी में करणु तमामु ॾुखी आहे, पर तव्हां सम्झी सघो था त अहिड़ी शइ जेकी हिन दुनिया में न हुजे, अजीब हुजे ऐं ॼण साॻी न हुजे, उन में का अहिड़ी का अजीब हरकत हुजे, उनखे वियर्ड चयो। It's very hot here. I don't know if I can bear it. Oh yeah. Yeah, but it's like. All right. Or maybe this line, so I don't know. I can. Okay. Well, you might have to pick one that's not green, because I think the green we're all excited. Yeah. So I'll then pick this one. This one. All right. Free T-shirt. There you go. The more color you put on there, the better. So be generous with your color. Pretty cool. Free T-shirt. Thank you so much. What's this? They are pronouns. साम्हूं वरी हे हरमा नज़र आयो, जंहिं रोके पुछाए त पाण केरु आहे। हाणे दादू में हुजे आहे चवां त चांटियूं आहे, पर हिते ॻाल्हि सम्झ में न पई अचे। पोइ वरी थोरी कचहरी कईसीं त ख़बर पई त हिननि जे मुताबिक़ इंसान न को माई आहे न को मर्द आहे, इंसान मिड़ई सभु कुझु आहे। पोइ अंदाज़ो थियो त लाहूती रुॻो असां वटि कोन, लाहूती हिते बि लथा पिया आहिनि। हितां वरी निकिरी थोरो पासो वरितो त साम्हूं ट्रम्प जा दुश्मन नज़र आया।
बैनर पढ़ियुमि त तमामु सुठियूं शयूं लिखियूं पियूं इंसानियत जूं, पर हिकु ॻाल्हि जेको दिलि ते लॻी, साइंस खे मिड़ई हर को पंहिंजे हिसाब सां थो सम्झे, पंहिंजे हिसाब सां थो इस्तेमालु करे उनखे। जे अगरि मुलो थी वियो त उहो पंहिंजे हिसाब सां उनखे इस्तेमालु कंदो, लिबरल वरी पंहिंजे हिसाब सां। बीठे बीठे फिलासफ़र कार्ल पापर जो ख़्यालु आयो, ॻाल्हियूं त वाज़े करे वियो, पोइ अलाए जे मथां थॉमस खून सही हो। पोइ ईअं वञी कयोसीं असां मेलो पुॼाणी ते, बाक़ी हिकु ॾुखु रहिजी वियो, तूं त बूदी सिंगर जी ॿूराणी हिते कोन मिली, हल चरी उहे मेला सेवण ई नागेशा जा। गाना लॻी आहे, हाणे चई था सघूं असां मेलो घुमी आयासीं। सुम्हण खां पहिरियों हेठि कमेंट सेक्शन में ॿुधायो छा ॾिठो वणियो, तव्हां फरमाइश। हला भाई।